नाज़रीन, शिकारपुर में कोरोना वायरस जा 29 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल रशीद ॼामड़ो। जी अब्दुल रशीद, वायरस बाबति आगाह कजो। जी, सेहत खाते शिकारपुर पारां काल 134 ॼणनि खां वरितल टेस्ट मां अॼु 29 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक पिणु कई वई आहे, जंहिंसां मुक़ामी मुतासिरनि जो जेको अंग आहे उहो वधी 875, जॾहिं त मजमूई अंग 875 ते वञी पहुतो आहे। ज़िले इंतज़ामिया मूजिबि हिन वक़्तु ताईं शिकारपुर ज़िले मां मजमूई तौर ते 5788 ॼणनि खां टेस्टियूं वरितियूं वयूं आहिनि ऐं वधीक ॿुधायां त 888 ॼणनि मां 499 ॼणा सेहतियाब थी चुका आहिनि। उन हूंदे बि ज़िले अंदरि जेके एक्टिव केस आहिनि हिन वक़्तु उन्हनि जो जेको तइदाद आहे उहो 380 थी चुको आहे, जिन खे 3 वॾा आइसोलेशन वार्ड क़ाइमु हुजण बावजूद बि पंहिंजे घरनि जे अंदरि आइसोलेट कयो वियो आहे। जी अब्दुल रशीद, तव्हांजी महिरबानी।